बोसड़न जे गोठ में जामी मस्जिद में बिरादर मोहतरम हजरत मौलाना अब्दुल वाहिद साहब अल्लाह ताला संदन उम्र इज्जत में बरकत फरमाए उन्हनि जे सद ते अवां जे आॾो हाज़िर आहियां। पहिरियां त रब खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जो अचण क़बूल फरमाए। बिरादर मोहतरम जंहिं हेतिरो सारो ख़र्च कयो आहे अल्लाह ताला उनजे माल इज्जत औलाद में बरकत अता फरमाए ऐं असां ऐं तव्हां सभिनी खे उलमा हज़रात जे ॾसिलनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बिरादर मोहतरम मौलाना हम्मादुल्लाह बेहतरीन अंदाज़ में मुखातब हुया तव्हां सां। सच इहो आहे त असांजे दोस्तनि खे ख़बर ई कान्हे का, बसि ईअं बुध 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 इन ते पिया हलूं, हक़ीक़त ते कंहिंजो ख़्याल ई न आहे। थोरो तवज्जो कबो त मां सम्झां थो इन फितने खां असां बची सघूं था। थोरे थोरे दौर में थोरे थोरे ज़माने में हज़रत साईं सैयद अब्दुल्ला शाह बुखारी अल्लाह ताला उन जे क़ब्र जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए। अॼु ताईं उन्हनि जी मोबाइल में हिकिड़ी क्लिप हले थी। साईं जन फरमाइनि था त मां मुतालियो शियनि जे किताबनि जो करे 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 इन मंज़िल ते पहुतो आहियां त मां माण्हुनि खे चवां थो त बाबा कुफर खां बचो, कुफर खां बचो, कुफर खां बचो। पर जेकॾहिं तव्हां नथा बची सघो त पोइ मां चवांव थो त ओड थियो, भील थियो, बागड़ी थियो, शिया थियो, इहो एॾो ख़तरनाक मज़हब आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त उन सैयद जे ॻाल्हियुनि जे मथां में तव्हां असांखे सोचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईअं खणी सम्झो त हिकिड़ो ड्रम पाणीअ जो भरियल हुजे, टांकी पाणीअ जी भरियल हुजे, उन में ॿ कतरा ज़हर जा मिलाए छॾियो। शियत मज़हब इस्लाम जे लाइ ईंदी आहे। ॻाल्हियूं करे 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 उहो कतरो मिलियल आहे जेको दुनिया जी पाड़ खां इस्लाम जे कढण वारो मसलक ऐं मज़हब शियत आहे। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हांखे सम्झ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे क़ुरान पाक जी ज़ियारत थी, आलमनि जूं ज़ियारत वारे वारे सां थियनि पियूं। सच इहो आहे त दिलि खोले असां बि कुझु बयानु करे नथा सघूं। न त मौलाना हम्मादुल्लाह जंहिं अंदाज़ में ॻाल्हायो पिए त दिलि घुरे पई त भले अञा कलाक ॿ ॻाल्हाए तव्हां त माण्हुनि जे ज़हन में कुझु ख़बर पई त असां छा था कयूं, कहिड़े रस्ते ते वञूं था। पर चूंकि टाइम आलम सुहारा खोड़ वेठा आहिनि, हे बि उन्हनि जी शफ़क़त आहे। मिड़े हिक ॿिए जी रिआयत थिए थी, कंहिंखे कस कंहिंखे कसर। बहरहाल इन में बि आलम सुहारा बि हिक ॿिए जो ख़्यालु रखनि। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांखे इमाम हुसैन साईं जे नक्शे क़दम खे सम्झण जी ऐं उन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या हुसैन है हुसैन, इहो हुसैन साईं जो तरीक़ो कोन्हे। मां अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सही नमूने सां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां शुरूआत कयां थो तकड़ तकड़ में अल्लाह जे हमद सां तमामु मुख़्तसर अंदाज़ में चवंदुसि, थोरो तवज्जो।